पुरजोश अपील थी कजे त ज़िले काउंसलर चीफ सरदार ज़हीर अब्बास हाजाने साहब के, यूसी चेयरमैन अजहर अब्बास हाजाने के, वाइस चेयरमैन मलक यासिर अमान के, जनरल काउंसलर साजिद हुसैन डेपर के, जनरल काउंसलर बख्श अली जरदारी के पंहिंजो कीमती बऊं ॾेई कामयाब कंदा। हिन बार ठप्पा तीर ते बाबा बल्ले तीर खटे ही खटे पारा मीर कामरान जमाली, साफी गुलाम मुर्तजा जमाली, यूसी बाकी खान जे बाशऊर अवाम जे तरफा खूबसूरत गीत आवाज है फरमान अली जमाली जो खूबसूरत शायरी यूनिस जमाली साहब जी। अचो गॾिजी इंजॉय कयूं। अदा साउंड वारा ॾे आवाज़ साउंड के बला 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 बला। इंशाअल्लाह घणो ज़हीर खटंदो, इंशाअल्लाह घणो ज़हीर खटंदो, दुश्मन के ॾेई टांडा छॾींदो। इंशाअल्लाह घणो ज़हीर खटंदो, इंशाअल्लाह घणो ज़हीर खटंदो, दुश्मन के ॾेई टांडा छॾींदो। इंशाअल्लाह घणो ज़हीर खटंदो। खैरपुर जिले जो ही शेर आहे, मुड़स दो दिलेर ही आहे। खैरपुर जिले जो ही शेर आहे, मुड़स दो दिलेर ही आहे। किसी हर को जिए भुटो चवंदो, किसी हर को जिए भुटो चवंदो, दुश्मन के ॾेई टांडा छॾींदो। इंशाअल्लाह घणो ज़हीर खटंदो, दुश्मन के ॾेई टांडा छॾींदो। इंशाअल्लाह घणो ज़हीर खटंदो, इंशाअल्लाह घणो ज़हीर खटंदो। अहिड़ा तूफ़ानी दौरा जो थींदा, ॾिसी दुश्मन वेठा चवंदा। अहिड़ा तूफ़ानी दौरा जो थींदा, ॾिसी दुश्मन वेठा चवंदा। खटी ज़हीर असां खां वेंदो, खटी ज़हीर असां खां वेंदो, दुश्मन के ॾेई टांडा छॾींदो। इंशाअल्लाह घणो ज़हीर खटंदो, इंशाअल्लाह घणो ज़हीर खटंदो, दुश्मन के ॾेई टांडा छॾींदो। इंशाअल्लाह घणो ज़हीर खटंदो। यूनिस जमाली कई सदा थे, खटी वेंदे पीर वथण जी दुआ थई। यूनिस जमाली कई सदा थे, खटी वेंदे पीर वथण जी दुआ थई। कोरकीअ में जशन पो थींदो, कोरकीअ में जशन पो थींदो, दुश्मन के ॾेई टांडा छॾींदो। इंशाअल्लाह घणो ज़हीर खटंदो, इंशाअल्लाह घणो ज़हीर खटंदो, दुश्मन के ॾेई टांडा छॾींदो। इंशाअल्लाह घणो ज़हीर खटंदो, इंशाअल्लाह घणो ज़हीर खटंदो, इंशाअल्लाह घणो ज़हीर खटंदो, इंशाअल्लाह घणो ज़हीर